अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सिंध सरकार सूबे अंदरि 21 सेप्टेम्बर खां समूरा मिडिल क्लास खोलण वारो फ़ैसिलो हिकु हफ़्ते लाइ मुलतवी करे छॾियो। तालीम वारे वज़ीर सईद गनीअ चयो आहे त कुझु स्कूलनि में किरोना खां बचाव लाइ SOPs ते अमल दरामद नज़र न आयो। उस्तादनि में किरोना जी तस्दीक सबबि क्लास खोलण वारो फ़ैसिलो हफ़्ते लाइ मुलतवी कयो वियो आहे। 28 सेप्टेम्बर ते सूरत हाल जो जाइज़ो वठण खां पोइ मिडिल ऐं प्राइमरी क्लास गॾु खोलण जो फ़ैसिलो कंदासीं। असांखे ॿारनि जी तालीम अज़ीज़ आहे, पर तालीम ख़ातिर ॿारनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻाए नथा सघूं। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद सूबाई वज़ीर सईद गनीअ जे ऐलान ते रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो आहे त वफ़ाक़ ऐं सूबनि विच में मिडिल क्लास खोलण वारे तय थियल शेड्यूल ते अमल दरामद जारी रहंदो। पंहिंजे ट्वीट में शफ़क़त महमूद चयो त 22 सेप्टेम्बर ते NCOC जे इजलास में सूरत हाल जो जाइज़ो वठण बैदि मिडिल क्लास खोलण बाबति हतमी फ़ैसिलो कयो वेंदो। मुल्क में किरोना केसिस हिकु भेरो ॿीहर वधण लॻा। हिकु ॾींहुं दौरान 752 नवां केस रिपोर्ट, 9 मरीज़ हयातियूं विञाए वेठा। NCOC मूजिबि मुल्क में किरोना केसिस जो अंगु वधी 3,04,386 थी वियो। 2,91,683 मरीज़ सिहतयाब थी विया। सेनेट में नून लीग जे सेनेटर मुशाहिदुल्लाह ख़ान ऐं MQM जे अतीक शेख विच में झेड़ो। ॿिन्ही मेंबर्स हिक ॿिए खे गारियूं ऐं धमकियूं ॾिनियूं। सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे क़त्ल खे 9 महीना गुज़रण बावजूदि मुख्य जवाबदार मुश्ताक सैतो गिरफ़्तार न थी सघियो। जवाबदार धुर पारां सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे वारसनि खे अॻिला नतीजा भोगण जूं धमकियूं। SSP नुशरफ फ़िरोज़ इल्ताफ़ हुसैन लिगारी अज़ीज़ मेमण जे वारसनि वटि मेहरापुर पहुतो। SSP अज़ीज़ मेमण जे वारसनि खे ख़ातिरी कराई त मुश्ताक सैतो जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। मीरपुर ख़ासि जी अदालत कराचीअ जे इलाइक़े डिफेंस में मुबैना तौरु आपघात कंदड़ डॉक्टर माहा जी क़बर कुशाईअ जी इजाज़त ॾेई छॾी। जांच ऑफिसर कुझु ॾींहं अॻु क़बर कुशाई करे ॿीहर पोस्टमार्टम करण जी इजाज़त घुरी हुई। नौशर फ़िरोज़ अंगूर मटाए न ॾियण तां ॿिनि धुरियुनि में खूनी जहिड़ो। शहर जी बाज़ार जंग जो मैदान बणिजी वियो। सैयद ऐं महर धुर जे ॿिनि बिरादरियुनि डंडा हणी हिक ॿिए जा मथा फाड़े छॾिया। जहिड़े वक़्तु मौजूद पुलिस एहलकार ख़ामोश तमाशाई बणियल रहिया। वापडा लोड शेडिंग जे ख़िलाफ़ JUI ऐं ऑल पार्टीज़ जी गॾियल कोशिशुनि सां सकरंड में वापडा जे ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल। JUI जे दफ़्तर खां अलावाला चौक ताईं वॾी एहतिजाजी रैली कढी वई। पार्टियुनि ताक़त जो मुज़ाहिरो कंदे वापडा खां मुतालबो कयो त गैर क़ानूनी लोड शेडिंग बंदि कई वञे। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।